कुर्बान मुका का कमी पेशी थी है जे तमा जो रोज प्यार नायो पान फरमायो और तुम असांजे बाग के कटे आयो ने कर असांजे दिल ताईं रही ये सवारी हजूर जो बाग ये जो रोज रसूलुल्लाह जे बाग के वजी ता कटे अचो शाह महबूब ता साईं ने निस्बत से मोहब्बत करना प्यार करना न सही अफसोस तो खबरदार महबूब जी सुन्नत महबूब के पसंद प्यारी आ हजूर जो बावा इन सुन्नत से मोहब्बत कहूं तो खुदा ता के शाद आबाद रखो आमीन इन सुन्नत जो बड़ी बरकत आमीन तवा जे मथा ने कर्ज हो जे कोई सुहाने मुबारक के ॾाढो कंबो ॾेई ऐं बिस्तर जे जॾहिं ॾिसमो त बस क्या दुआ घुरो कि मुंहिंजा रब करीम महिरबान महबूब जे मुताबिक़ ये सब के मुंहिंजा कर्ज़ लाहे सुभान अल्लाह बस कंबो ॾेई करे बिस्तर ते आरामी थी पओ इंशाअल्लाह ताला तव्हांजा कर्ज़ लोन पाए सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह या वरी वो कर्ज़ा रोज़ वञी मस्जिद शरीफ में अल्लाह जे घर जो पहरेदार बन खुदा जे घर जो नौकर थी अल्लाह जे घर जो नौकर गुलाम थी वने बस बारी जे पाण ते मुकर्रर करे इंशाअल्लाह ताला उन जा कर्ज रोड पाड़ी थी खुदा जी रहमत वसी है बेशक पर असां बनी पे आहियूं दुनिया जे ऐश अयाशी में दुनिया जे हर बुराइन बिछड़ाइन में वधो वधाए बस खुदा चले उनके शर्माए हया समझे सांस दी मोहब्बत कयो आज़ान अचे तो दुनिया जा सब कम छॾियो वरी नौजवान जे लाइ ये मोबाइल हिकिड़ी एॾो त शरो शरारत बनी आहे जो 24 कलाक बस फोटो कढणु उन में एडी वरी शेर शरारत में हरकतूं आहिनि रात जो हिक भी बची था वञनि त बि मोह खां परे नथा कनि तो ऐं पोइ हिन शेर शरारतनि में कंदे कंदे रात जो घणो हिसो गुज़री थो वञे ऐं पोइ ऊंधा थी सुम्ही था पवनि त सुबुह जी नमाज़ झटि सुबह जी नमाज एडी बाबरकत वाली आहे जो रब जी ज़ात उन माने जे मथां एहसान थो करे ऐं पंहिंजे रहमत वारा मलाइक मोकिले थो इन जे मथां रहमत वसायो जंहिंखे मलाइक ॾिसनि था त सुता पिया आहिनि ॿुधा लॻा पिया आहिनि नमाज़ कोन पिया पढ़नि बस जॾहिं रहमत जा मलाइक उन जे दरवाज़े ते अची वापसि हलिया था वञनि उन जे लाइ रोज़ी खणी ईंदा आहिनि पर ॾिसी उन्हनि खे वापसि रहमत वारा मलाइक उन जी रिज़्क़ रोज़ी वापसि खणी हलिया वेंदा आहिनि इन करे चवंदा आहिनि सिंधीअ में कहावत सुबुह जी निंड निभाग जी निशानी आहे आयल रोज़ी में वापसि हली आयल रोज़ी वापसि हली इन करे चवंदा आहिनि सुबुह जी निंड निभाग जी निशानी आहे त ख़बरदार ख़ौफ़ ख़ुदा थियो नमाज़ां पढ़ो अल्लाह जो ज़िक्र फ़िक्र कसरत सां कयो ऐं जी बरकत जो वज़ाइफ़ अव्हांखे इजाज़त आयो जो कोने शख्स रोज़ाना रोज़ बिस्मिल्लाह रहमान रहीम 500 दफ़ा पढ़े 100 दफ़ा कुल अल्लाह शरीफ पढ़े शर्त तो सामान नमाज दी सुभान अल्लाह बिस्मिल्लाह रहमान रहीम 500 100 दफ़ा कुल अल्लाह शरीफ पढ़ो इंशाअल्लाह ताला ताजे रिज़्क़ में से ओहा बरकत अता फरमाइंदो वहाँ बरकत थी कदें भी तहां मोहताज न थींदो मखलूक अल्लाह उडानी दो ना माने जो गुमानी तुम्हारा कदी रहमत ने ठीक आने अल्लाह
इन ॻाल्हि तव्हांजी तवजो ई कोन्हे ख़ुदा जी रहमत थींदी छा आहे। अल्लाह सो अल्लाह से हमारी दुनिया आखिर जी उम्मीद पूरी अता फरमाए। आमीन। खुदा जी रहमत से मोहब्बत कयो। अल्लाह जी रहमत का सवा को सहारो ही असां दुनिया में खाऊं पियूं ॾिसूं वासूं जेको की दुनिया में रब जी ज़ात बाने जे मथां एहसान फरमाया आहिनि ये सब एहसान अल्लाह साईं जी रहमत सां ई आहे। सुभान अल्लाह। इंसान जी चंग भलाई जेकी आहे उहा बि ख़ुदा जी रहमत सां ॾिसण बि ख़ुदा जी रहमत आहे कन बि ख़ुदा जी रहमत आहे ज़बान बि ख़ुदा जी रहमत आहे आहिनि या न आहिनि। बेशक कदर हिन माज़ूरनि खां पुछो जेके जिन खे वीचारनि खे ॿुधी न आहे। हा कदर उन्हनि खां पुछो जिन वीचारनि खे कननि खां माज़ूर आहिनि नथा सम्झी सघनि नथा ॿुधी सघनि। हा कदर उन्हनि खां पुछो जिन वीचारनि खे पेरनि खां माज़ूर आहिनि। ऐं इहे अलाह ख़ल्क़ आहिनि ख़ासि असांजी इबरत जे वास्ते ॾिसो इन जे ख़ल्क़ण सां का ख़ुदा जी मां थोरी कान कई आहे पर ख़ुदा इन करे ख़ल्क़ात इबरत हासिल कयो ऐं मां अल्लाह जे ॾिनल नेमतुनि जा शुक्रगुज़ार थियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जे तव्हांखे वञी माज़ूर बनाया त मां रब वस वारो हुयुसि पर तव्हांखे केॾो न केॾो ख़ूबसूरत ठाहे अथमि। हा ख़ूबसूरत आहे कोन आहे। इंसान खे केॾो अल्लाह सां हसीन हुस्न अख़लाक़ वारो इंसान खे ख़ल्क़ो आहे। पंहिंजी जाइ जी अखियूं केॾियूं ठहनि थियूं न को रुॻो थोरो फिरियल हुजे या टेढ़ो हुजे या इंसान कोन ठहे हा पर ॾिसो त रब जी ज़ात इंसान खे केॾो ख़ूबसूरत हसीन जमील ठाहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं अल्लाह से बार बार सूरत रहमान में बयान फरमाया तो मुझे कड़े नेमतन जो शुक्रगुज़ार हां सुभान या दुआ करना कयो जने रब जी ज़ात तव्हां खे ताम खाराए सादो ताम खाराए या ऊंचो ताम खाराए वो अल्लाह जी बारगाह इलाही मत खंदा कयो। ए मेहरबान असां तुंहिंजे ॾिनल नेमतुनि जा बेहद शुक्रगुज़ार आहियूं। छा चवंदा थियो मुंहिंजा साईं असां तुंहिंजे ॾिनल नेमतुनि जा बेहद शुक्रगुज़ार आहियूं। अणगणिया अहसान अथई जंहिंजे लाहिण लाइक़ु न आहियूं। मुंहिंजा साईं असांखे खारायो अथई ख़ुशि रखो अथई तुंहिंजे ॾिनल नेमतुनि जा शुक्रगुज़ार जॾहिं इन मां ईअं चवंदो अल्लाह साईं तव्हांखे अञा ऊचा ताम खाराईंदो। सुभान अल्लाह भैया तो मत करे सुभान अल्लाह। मलाइकनि खे मोकिलींदो रहमत जा मलाइक ईंदा तव्हांजी जॾहिं शुक्रगुज़ारी ॾिसंदा ऐं रब जी बारगाह इलाहीअ में अर्ज़ु कंदा मुंहिंजा साईं मिसकीन हुया खाधो सदो ई पिए खानो पर तुंहिंजा ॾाढा शुक्रगुज़ार वारा कलमा पिया पढ़ूं असां लाइ छा हुकुम आहे। अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर रब साईं पंहिंजे फ़रिश्तनि खे मोकिलींदो तमामु घणी बरकत। सुभान अल्लाह सुभान हक़ मुर्शिद सोना हक़ अल्लाह से हमारे सलामत बख्शे सोना फाड़ी पति सम सोना पांच अखलाक सोना रखो अमा को की जायजे न अजुकल्ह वरी नवा नवा रवाज पैदा थिया आहिनि काथे भी माइन के तो पिटा पर मर्द काथे वेंदा देख में गिला कंदा
अल्लाह हज़ूर फरमाइंदा जरी न तव्हां हिक ॿिए जी गिला था कयो ॼण सॼे भाउ मुर्दार जो गोश्त था खाओ।